छा तव्हां मूंसां शादी कंदो? एक्सक्यूज़ मी सर, ही हेल्पलाइन आहे। फोन जे हवाले सां तव्हांखे छा पुछणो आहे? तव्हां रुगो इहो ॿुधायो त मूंसां शादी कंदो? सॉरी सर, मां शादी में इंटरेस्ट न आहियां, तव्हां फोन जी ॻाल्हि कयो। तव्हां मङणी में छा पसंदि कंदो? सॉरी सर, तव्हां फोन जे बारे में का ॻाल्हि कयो। वलीमो किथे पसंदि कंदो? सर, अव्हांखे सम्झ में न पियो अचे छा? मां शादी में इंटरेस्ट न आहियां, छो गैर ज़रूरी ऑफर था ॾियो। हिते हाणे अव्हांखे अंदाज़ो लॻी वियो हूंदो त अव्हांजी जेकी इहा कंपनी असांखे गैर ज़रूरी ऑफर जा SMS कंदी आहे, इन ते असांजी कहिड़ी हालत थी वेंदी। अव्हांजी कंपनी असांखे हर मैसेज थी करे ही ऑफर गैर ज़रूरी ऑफर असांखे छो था कयो? हाणे अव्हांखे ख़बर पइजी वई।